इंसाफ दो, इंसाफ दो, शहीद को इंसाफ दो। शहीद असद उमरानी जे कातिलन खे शहीद असद उमरानी जे कातिलन खे बेगुनाह शहीद असद उमरानी जे कातिलन खे ऐं आला किरदार जो मालिक हुयो, हू कहिड़े क्रिमिनल एक्टिविटी सां वाबस्ता न हुयो। हुनजो ॾोह सिर्फ़ु इहो हुयो त हू मीर साहिब जो सचो सिपाही ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सचो पीपी शहीद भुट्टो ग्रुप जे अॻुवाणनि कारकुननि सां गॾु न्यू सैदाबाद प्रेस क्लब न्यू सैदाबाद ते एहतजाज करे कराची पुलिस जी दहशतगर्दीअ ते चीफ जस्टिस हाकिम निसार खे अपील कई त पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं बि इक़्तिदार में ईंदी आहे असांजे कारकुननि खे इंतकामी कार्रवाई जो निशानो बणाए वेंदो आहे। जाम शहज़ाद समूह पीपी शहीद भुट्टो ग्रुप जे कारकुननि सां गॾिजी प्रेस क्लब ते एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां चीफ जस्टिस खे अपील था करियूं त हू असद उमरान जे बेगुनाह क़त्ल ते सिधो एक्शन वठी करे संदसि क़त्ल में शामिल पुलिस एहलकारनि गिरफ़्तार करे शहीद भुट्टो जे कारकुननि सां पुलिस जी दहशतगर्दी खे ख़तमु करे। ॿी सूरत में असां पूरी सिंध में एहतजाज जो सॾु ॾींदासीं। अब्दुल वाहिद उमरानी, सोच टीवी, न्यू सैदाबाद।